अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे इलाक़ाई ख़बरूं ऐं मां आहियां बरकत बलोच। मूंसां गॾु आहे ظفرसमيجو। ज़फ़र, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो आहे। ऐं अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि सिंध में इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, रैलियूं कढियूं वियूं आहिनि, जंहिंमें मीरपुर माथेलो में पुण मीर बाबर अली ख़ान लुंड ऐं ॿियनि अॻवाननि पारां रैली कढी वई आहे, उबावड़े में रैली कढी वई आहे ऐं कश्मीर में पुण रैलियूं कढियूं वियूं आहिनि। कीअं था ॾिसो इन महांगाई जेका वधे पई आहे, पीपल्स पार्टी जा जेके एहतजाज आहिनि इन्हनि खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु बरकत साहब, महांगाई हद खां वधीक आहे ऐं इन महांगाई जी वजह खां जेको ग़रीब तबिको आहे, ख़ासि करे मज़दूर ॾियाड़ीदार, उहो शदीद परेशान आहे। हुन जे लाइ जेको आहे हिकु टाइम मानी खाइण बि इंतिहाई मुश्किल थी वई आहे। हू सोचे थो त खीर वठां, गिहु वठां, अटो वठां, सब्ज़ी वठां, आख़िर मां इन 300-400 में वठां छा? जॾहिं त मार्केट में तव्हां ॾिसो था सब्ज़ी 150 खां घटि आहे ई न, का सब्ज़ी कोई घटि न आहे। ऐं जेके गिह वग़ैरह सामान मुकमल माना महांगाई आहे, उनजे करे ग़रीब तबिको जेको आहे इंतिहाई परेशान आहे। ऐं पीपल्स पार्टी तरफ़ां जेको एहतजाज कयो वञे पियो, इहो बि बिल्कुलु सही आहे। कीअं सही आहे? हाणे जॾहिं जेको सिंध में रेट्स आहिनि, जी जी, जेके पंजाब में रेट्स आहिनि या अघ आहिनि या सिंध में, उहे सिंध में वधीक आहिनि पंजाब खां। जेकॾहिं मिनिस्ट्री त सिंध जी आहे न। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, मिनिस्ट्री सिंध जी आहे, कंट्रोल त करे सघजनि था पर नथा कनि, वरी जेको एहतजाज बि कनि था। ठीकु आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां नज़ीर अहमद सुमरो। नज़ीर अहमद साहिबु, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो आहे। आगाह कजो त जेका सखर में रैली कढी वई आहे, इहा कंहिंजी अॻुवाणी में कढी वई आहे ऐं किथां खां कढी वई आहे? ही साईं रोड़ी मां कढी वई ऐं साईं खुर्शीद शाह नोमान इस्लाम शेख ऐं ॿियनि जी रैली में ॿियनि जे क़यादत में कढी वई। ऐं ही जेकी रैली हुई उहा महांगाई जे ख़िलाफ़ हुई। वॾी महिरबानी नज़ीर अहमद, असांखे तफ़सीलनि आगाह करण खां। ऐं इन सां ई गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे बाहू खोसो मां तबसुम खोसो। तबसुम तमामु सुठो रिपोर्टर आहे ऐं ऑन स्पॉट रिपोर्टिंग मेहनती रिपोर्टर आहे। मुख़्तलिफ़ इवेंट्स जेके आहिनि उन्हनि खे कवर कंदा रहंदा आहिनि। तबसुम, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो आहे। ॿुधायो त हिन वक़्तु जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां रैली कढी वई आहे महांगाई ख़िलाफ़, उहा कंहिंजी अॻुवाणी में कढी वई आहे, किथां खां कढी वई आहे? जी बिल्कुल नाज़रीन, महंगाई जो सतायल आवाम रोडनि ते निकिरी आयो आहे। इन सिलसिले में पीपल्स पार्टी यूसी ताजो खोसो, पीपल्स पार्टी यूथ ऐं हारी कमेटी ऐं लेबर विंग जे तरफ़ां महंगाई जे वधंदड़ शरह जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में शामिल पीपी जे वर्करनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके आवाम आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे महांगाई खे कीअं मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं इन बाबति छा चवणु आहे। तमामु घाटे टोड़ थी वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो महांगाई में इंतिहा करे छॾी आहे। असां नियाज़ी हुकूमत खे इहो ई चवणु चाहियूं था, महांगाई खे जल्द खां जल्द ख़तमु कयो वञे, न त गिरबान खां वठी गेले तोखे हेठि लहींदासीं बिलाल भुट्टे जी अॻुवाणी में। जी जेको असां 2000 में सारी ॿिज जो किलो वरितोसीं, उहो हिन टाइम असांजो 1200 में मण वञे थो। जेको असां 8000 बोरी भाण जो वरितोसीं, उहो हाणे असांजो हिन टाइम सारी 1200 वञे थो। छा भला इहा भाण लहंदा या इहो ज़मीनदार खाईंदो? ख़र्च पूरा नथा थियनि त इहो महांगाई खे कीअं मुंहुं ॾियणो पवंदो? ख़ुदारा वफ़ाक़ खे चऊं था ख़ुदारा महांगाई खे हटाए। महांगाई जे करे न त हर रोज़ रोड ते निकिरी ईंदासीं इंशाअल्लाह, या हिन खे हटाईंदासीं या पंहिंजा सिर कटाईंदासीं। अॼु खां पोइ जेका असांजा सिलसिला जारी आहिनि, असां मुर्दासीं कोन। ख़ुदारा महांगाई खे हटाए। महांगाई जे सभु बताल थी विया आहिनि, माण्हुनि खे कुझु बि सहारो न आहे। शो सारी बि हिन टाइम जेको 1200 में मण वञे थो, 2000 में बिज 1200 में मण, 2000 में किलो वरितोसीं, 1200 में मण ॾियूं था। तयारी असां थिए थो। ख़ुदारा वफ़ा खे चऊं था त कुझु ग़रीबनि जे लाइ सोचे। ग़रीबनि सां सभा नाइंसाफ़ी ज़ुल्म थियल आहे। अॼु रोडनि जे हिन मथां निकिरी आयासीं। इनशाअल्लाह मीर रज़ा ख़ान जे हुकुम ते असां हमेशह रोडनि ते हाणे निकिरंदा रहंदासीं जेसिताणी महांगाई ख़तमु थिए या ज़ालिम गवर्नमेंट वञे त असांजो ख़ुदा जान छॾाए ग़रीबनि खां। पेट्रोल महांगो, गैस महांगो, बिजली जे बिलनि में वाध, अटो महांगो, खंड महांगे। ग़रीब माण्हू आख़िर वञनि त कारे वञनि? जॾहिं वज़ीर आज़म चढ़ियो आहे त ग़रीब सूरनि में आहिनि। जेकॾहिं मज़दूर जी ॾियाड़ी 500 रुपया आहे त उन में छा खंड वठी सघे थो? तमामु घणी महांगाई आहे। माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर थी विया आहिनि इन महांगाई जे हूंदे। वज़ीर आज़म आहे वतन खे घणी नथी पवे। उरूज ते आहे असांजो सूबाई सदर मीर रज़ा ख़ान जे हुकुम ते असां वर्करनि सां गॾु जेका वाह जे लाइ रवाना आहियूं। इंशाअल्लाह महांगाई न खपे।
वरी महिरबानी तबसुम असांखे तफ़सील खां आगाह करण लाइ ज़फ़र अब्दुल सत्तार मल्लाह असांखे रिपोर्ट कयो हो बदीन मां, जिते पूर्ण पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, महांगाई ख़िलाफ़ रैली कढी वई आहे ऐं बदीन में जेका रैली हुई उन खां पोइ मटियारी में पिणु रैली कढी वई आहे। जेके ही मंज़र में बैग ते तव्हां ॾिसो पिया इहे मटियारी जा आहिनि। असांखे MB ख़ुश्क इन बाबति रिपोर्ट कयो हो ऐं कश्मीर में पिणु रैली कढी वई आहे। असां कोशिशि कयूं पिया ख़ालिद कोश सां राब्ते करण जी, असांजो राब्तो ख़ालिद कोश सां न पियो थिए ऐं मीरपुर माथेलो में मीर बाबर अली ख़ान लुंड जी अॻुवाणी ऐं ॿियनि जेके अॻुवाण आहिनि अहम उन्हनि जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। असां इन हवाले सां कोशिशि कयूं पिया रिपोर्टर सां राब्ते करण जी, पर असांजो राब्तो न पियो थिए। ज़फ़र, जीअं त पहिरीं पाण ॻाल्हि कईसीं त ख़ासि तौर ते जेको महांगाई आहे, सिंध में मिनिस्ट्री वज़ारत बि सिंध जी आहे, कुझु रिलीफ त सिंध हुकूमत बि ॾेई सघे थी न? बिल्कुलु बरकत साहिबु, तव्हां सही चओ पिया त जेकॾहिं पंजाब ऐं सिंध जे रेटनि में जेको चेक कजनि त माना इलाही फ़र्क़ु आहे। जेकॾहिं खंडु पंजाब में 90 रुपया आहे त असां वटि 120 रुपया आहे। इन में सिंध हुकूमत जो बि किरदारु आहे हुजणु घुरिजे त चलो ठीकु आहे, तव्हां महांगाई ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जे लाइ एहतजाज त कयो था, पर जेकॾहिं तव्हांजी हुकूमत सिंध में आहे उन ते जेकी शइ आहे उन ते कंट्रोल कयो। उन ते मार्केट कमेटी वारा हुजनि, उन्हनि खे तव्हांजी हुकूमत आहे, उन्हनि खे तव्हां चवंदा हुए त रेटनि ते जेको आहे कंट्रोल करे कुझु आवाम खे रिलीफ तव्हां ॾियो। बिल्कुलु। सुभाणे STP पारां सखर में डॉक्टर कादिर मक्सी जी अॻुवाणी में पिणु एहतजाज भला कुझु वधंदा पिया वञनि। हिकिड़ो छा इन्हनि एहतजाजनि जे हवाले सां कहिड़ा पैगाम पिया वञनि बिल्कुलु सिंध हुकूमत या जेकी खणी वफ़ाक़ जे लाइ? बिल्कुलु एहतजाज त पंजाब में बि हलनि था पिया ऐं जेको सिंध एक्शन कमेटी आहे इहा त तक़रीबन 2-3 महीननि खां सरापा एहतजाज आहे। उहा बि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ सिंध में एहतजाज कंदा त पीपल्स पार्टी सिंध जी बि हिंग कई आहे ऐं जेकी सिंध जी ज़मीन पीपल्स पार्टी करे थी वफ़ाक़ी हुकूमत जे लाइ एहतजाज उन में पीपल्स पार्टी खे बि कुझु किरदारु अदा करणु घुरिजे त जेकॾहिं असांजे सूबे में हुकूमत आहे त कुझु त सूबे खे असां रिलीफ ॾियूं। हाणे भला जेके STP जा एहतजाज आहिनि उन्हनि जो पीपल्स पार्टी नोटिस वठे या पीपल्स पार्टी जे एहतजाजनि जो वफ़ाक़ नोटिस? फ़िलहाल त वफ़ाक़ वठी थी न, सिंध हुकूमत कंहिंजा नोटिस कोई नथो वठे। वॾी महिरबानी ज़फरसमैजो। ही हुयूं हिन वक़्तु ताईं जूं इलाक़ाई ख़बरूं ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां महांगाई ख़िलाफ़ यकीनन महांगाई सभु आवाम जो मसइलो आहे। हिकिड़ो आम तबिको महांगाई खे भोगे थो ऐं सिधो सो जेको असरु आहे महांगाई जो उहो आम माण्हू ते थिए थो जेको ॾियाड़ी ते कमु करे थो या घटि पघार में कमु करे थो। यकीनन पीपल्स पार्टी जेको ही आवाज़ु उथारियो आहे इहो बहितर ऐं ख़ुशाइंद अमल आहे, छो त जेकॾहिं रिलीफ मिले थो आवाम खे त इहो बहितर अमल आहे जंहिंसां तमामु माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो ऐं माण्हुनि जूं मुश्किलातूं घटि थींदियूं। ऐं वधीक जीअं जीअं असां ताईं ख़बरूं पहुचंदियूं त हिन प्रोग्राम में शामिलु करे तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। हेसि ताईं पंहिंजे मेज़बान बरकत बलोच ऐं साथी ज़फरसमैजो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह सलाम।